बिड़शा में खबर ईंदा हलो त बिड़शा में सरकारी बारदाने जी कणक एक सूबे का बे सूबे मोकलण ते फूड डिपार्टमेंट जो छापो हज़ारी मण कणक हथ करे सरकारी गोदाम हवाले करे छड़ी। AFC निसार काज़मी जो चवण आहे त मुनाफ़े खोरन के हरगिज़ बर्दाश्त न कबो। डिप्टी कमिश्नर मटियारी के हुकुम ते कार्रवाई कई है। DFC ऐसा चवण आहे त हज़ारी मण कणक हथ कई है जैके सरकारी गोदाम के हवाले कयो वेंदो। सरकारी टारगेट के पूरो करण जी हर मुमकिन कोशिश कबी। ज़िले के मुख्तलिफ इलाइकन में कार्रवाई जो अमल शुरू कयो वयो है। डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं फूड जा ऑफिसर पुलिस की मदद से फ्लोर मिल्स ऐं चकिन ते छापा मार कार्रवाई कंदा। कें भी मुनाफ़े खोर ऐं ज़ख़ीरा कंदड़न के बर्दाश्त न कबो। अस्सलाम वालेकुम जी, मैं ताजी पंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।